ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सिंध हाई कोर्ट में SP साउथ जे गुम थियण जी दरख्वास्त दाख़िल। अदालत पारां IG सिंध घरू खाते वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत के नोटिस जारी। अदालत पारां SP साउथ के बाज़ियाब करण लाइ क़दम खणण जी हिदायत। नियरुल हक़ के 15 ऐं 16 मई जी राति पुलिस ऐं सिविल ड्रेस पहिरियल एहलकार गॾु वठी विया दरख्वास्त। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध हाई कोर्ट में SP साउथ जे गुम थियण जी दरख्वास्त दाख़िल। अदालत पारां IG सिंध घरू खाते वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत के नोटिस जारी। अदालत पारां SP साउथ के बाज़ियाब करण लाइ क़दम खणण जी हिदायत। नियरुल हक़ के 15 ऐं 16 मई जी राति पुलिस ऐं सिविल ड्रेस पहिरियल एहलकार गॾु वठी विया दरख्वास्त। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।